امامن जे चालीहे जे मौके ते सिंध जे ॿियनि शहरनि जी चमबड़ ऐं दारावहण में बि मातमी जुलूस बरामद कया विया। चमबड़ में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदनि साथियुनि जे चालीहे जे मौके ते समन आबाद पिड़ खां हज़ारे अज़ादारनि जो मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो, जेको मरकज़ी अंजुमन हैदरी चमबड़ ते इख्तिताम पज़ीर थियो, जॾहिं त मरकज़ी मातमी जुलूस जी सिक्योरिटी लाइ पुलिस जा एहलकार जलूस जे गुज़रगाहुनि ते तैनात कया विया। दारावहण भरसा कंदरा में बि मखदूम बादशाह इमाम बारगाह मां मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो, जेको मेन बाज़ार खां थींदो मस्जिद अली असगर ते पहुची इख्तिताम पज़ीर थियो, जिते ज़ंजीर ज़नी ऐं सीना ज़नी कई वई। जलूस जे मौके ते सिक्योरिटी जा सख़्त इंतजाम कया विया, जॾहिं त वात स्काउट ऐं रूरल हेल्थ सेंटर कंदरा पारां गॾियल फर्स्ट एड कैंप क़ाइम कई वई, जंहिंमें ज़ख़्मियुनि खे फर्स्ट एड ॾिनी वई। होॾां मातमी जुलूस जे रस्तनि ते न्याज़ ऐं सबीलुनि जो सिलसिलो जारी रहियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।